अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। टंडोला यार्ड चंबड़ रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। नौजवान फौत थी वियो। हादसे जे नतीजे में नौजवान विक्रम कोहली फौत थियो आहे। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। टंडो अलैयार चंबड़ रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थी पियो। नौजवान फौत थी वियो आहे। हादसे जे नतीजे में नौजवान विक्रम कोहली फौत थी वियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। टंडोला यार्ड चंबड़ रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। नौजवान फौत थी वियो। हादसे जे नतीजे में नौजवान विक्रम कोहली फौत थियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। घर पहुचण ते वारसन में कोहराम मची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे टंडोला यार्ड मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नुहड़ियो। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, टंडोला यार लॻे चंबड़ रोड ते जेको आहे ॿिनि मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो आहे। नतीजे में नौजवान विक्रम कोहली जी फौत थी वियो आहे, जॾहिं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। तव्हां ॿुधाइणो त फौती विक्रम कोहली चंबड़ जो रहवासी हो ऐं पंहिंजी घरवारी सां गॾु जेको टंडोला यार अची रहियो हो, जिते फौती जी घरवारी मौजूदाना तौर ते जेको बची वई आहे, जॾहिं त फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ जेको सिविल अस्पताल टंडोला यार आंदो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।